घारो भरिसां सुल्तानाबाद लॻे केडीए केनाल मां हिकु मर्द ऐं हिकु औरत जो लाश हथ मक़ामी ॻोठाणनि जे इतलाउ ते घारो पुलिस लाश रूरल हेल्थ सेंटर घारो पहुचायो। केडीए केनाल मां मिलंदड़ लाशनि जी सुञाणप सोहेल ऐं शबनम तौर थी आहे, जेके मंज़ूर कॉलोनी महमूदाबाद कराची जा रहवासी ॿुधाए पिया वञनि। जॾहिं त 2 ॾींहं अॻु केनाल भरिसां पुलिस हिकु लावारिस मोटरसाइकिल पिणु हथ कई हुई, जेका पिणु इन्हनि जी ॿुधाई पई वञे। डॉक्टरनि मूजिबि लाश 3 ॾींहं पुराणा आहिनि। रूरल हेल्थ सेंटर घारो मां ज़रूरी कार्रवाई बाद 2 लाश संदन वारसनि हवाले कया विया, जेके खेनि कराची खणाए विया। खे तिबी इमदाद ॾिनी वई। अस्पताल में एम्बुलेंस न मिलण करे फोती पीसनि जो लाश सुज़ुकी में घर आंदो वियो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। घर अंदरि बीठल वण में माखी वेठल हुई। ॿारनि माखी खे पथर हयां त माखी मच्छरजी घर भातियुनि मथां हमिलो करे ॾिनो, जंहिंमें ॾंग लॻण करे पीसन हुसैन सूमरो फोत थी वियो ऐं ॿिया ज़ख़्मी थी पिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।